आस्क मुफ्ती मुजीब रहमान। औरत जी सफ़री नमाज़ जो तरीक़ो बयानु कयो। अच्छा, औरत जी सफ़री नमाज़ जो जेको तरीक़ो आहे उहो सेम मर्दनि वांगुरु ई आहे। औरत जीअं सफ़रु करे न 77.5 किलोमीटर, हे शरई सफ़रु आहे। कंहिं बि बंदे सफ़रु कयो केतिरो 77.5 आहे, पर 78 पूरो कयोसि। 78 किलोमीटर ताईं कंहिं बि बंदे सफ़रु कयो, हाणे इहो पंहिंजी नमाज़ जे अंदरि कसर कंदो। कसर जो हुकुम सम्झो था न साईं, यानी 4 रकातुनि जी जॻह ते 2 रकातूं फ़र्ज़ु पढ़ंदो, 3 ई पढ़ंदो, 2 ई पढ़ंदो। कसर सिर्फ़ु कहिड़ी में कंदो? ज़ोर में कसर कंदो, असर में कसर कंदो, इशा में कसर कंदो। मर्द जीअं कसर कंदो सेम औरत बि ईअं ई कसर कंदी। हाणे औरतुनि जे लाइ हिकिड़ो ॿियो बि मसइलो आहे, छा औरत जो पीउ ऐं माउ जो घरु अगरि ओॾे वञे थी त इहो उनजे लाइ सफ़रु शुमारु कयो वेंदो उते, या औरत सफ़री नमाज़ पढ़े या मुकमल नमाज़ पढ़े? उनजे लाइ हिकिड़ो उसूल आहे, औरत जो निकाह खां बाद में असुली घरु जेको थींदो आहे उहो मुड़ुस जो घरु थींदो आहे। मुड़ुस खे पंहिंजो घरु आहे, औरत उते रहे थी, ऐं पीउ जो घरु एतिरो परे आहे जो शरई सफ़रु आहे, यानी 78 किलोमीटर खां अॻिते उनजे पीउ जो घरु आहे। हाणे उहा औरत पंहिंजे पेके थी वञे, उहा औरत काॾे थी वञे? पेके थी वञे। हाणे उते जेकॾहिं इन औरत जो इरादो 15 ॾींहंनि खां रहण जो घटि आहे त इहा औरत पेकनि जे घर में नमाज़ में कसर कंदी। सही ॻाल्हि सम्झ में आई? पेकनि जे घर में यानी पीउ माउ जे घर में 15 ॾींहंनि खां घटि इरादो रहण जो आहे। 78 किलोमीटर परे हिन खां पंहिंजा पीउ माउ आहिनि, घटि में घटि 78 किलोमीटर परे हिन खां पंहिंजा पीउ माउ आहिनि, ऐं असुली घरु मुड़ुस जो आहे, त इहा औरत पेकनि ॾे वञी करे कसर नमाज़ में कंदी। पर कंहिं मर्दनि खे पंहिंजो असुली घरु न हूंदो आहे, उहे रहंदा ई सोरे वठनि, त पोइ उहा औरत उते वञी करे मुकमल नमाज़ पढ़ंदी जीअं नमाज़ पढ़ी वेंदी आहे। ॻाल्हि साईं सम्झ में आई? अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुड़ुस जे इंतकाल खां पोइ छा औरत पंहिंजे सोरे सां निकाह करे सघे थी या न? मुड़ुस जे इंतकाल खां बाद में औरत सोरे सां ज़िंदगी में बि निकाह नथी करे सघे। सोरो हमेशह जे लाइ हराम थी थो, इहो मां पहिरियों ई ॿुधाए चुको आहियां। कुझु रिश्ता अहिड़ा आहिनि जंहिंखे पाण में अटैच करण सां ॿिया रिश्ता हराम थींदा आहिनि। सोली सिंधी में ॿुधायां, मां किथे कयुमि निकाह, किथे निकाह। हाणे जीअं जो मां निकाह कयुमि, उहा औरत मुंहिंजे निकाह में अची वई। हाणे पूरी ज़िंदगी लाइ मां पंहिंजी सस जे मथां हराम थी वियुमि। भले घरवारी मुंहिंजी इंतकाल बि करे वञे, मां पंहिंजी सस जे लाइ हराम थी वियुमि। हाणे मुंहिंजी सस सां कॾहिं बि निकाह न थींदो, भले मुंहिंजी घरवारी इंतकाल करे वञे। ऐं सेम मर्द लाइ बि ईअं हुकुम आहे, औरत लाइ बि ईअं हुकुम आहे। औरत जो मुड़ुसु मरी वियो, हाणे इहा औरत ज़िंदगी में बि सोरे सां निकाह नथी करे सघे। यानी शरीयत में कुझु रिश्ता अहिड़ा आहिनि जंहिंखे मिलाइण जे करे ॿिया रिश्ता हराम थींदा आहिनि। उहे कहिड़ा? सोरो, ससु, इहे जेको हमेशह लाइ हराम थी वेंदा आहिनि। इन शयुनि जी अल्हम्दुलिल्लाह असांजे मुस्लमाननि में एतिरो कम से कम इल्मु आहे। इन शइ खे त ठीकु ठाक सम्झंदा, बाक़ी 2-4 वांगुरु ॿियूं ॻाल्हियूं सभु वाज़े आहिनि। इन शइ खे अक्सर मुस्लमान सम्झनि था त इहो निकाह जेको क़तन तौरु ज़िंदगी में बि न थी सघंदो। साईं, अहिड़ी कालीन या फरासी ते नमाज़ पढ़णु कीअं आहे जेका इंतिहाई नरम हुजे, फोम वांगुरु? इहो हिकिड़ो मसइलो साईं ज़हन में रखिजो। अॼुकल्ह जदीद जेको आहे फरासियूं अची वियूं आहिनि जेके इंतिहाई नरम आहिनि, ऐं बिल्कुलु उन्हनि जे अंदरि फोम इस्तेमालु कयो वञे थो। जेकॾहिं तव्हां सजदो ॾियो था, सजदे में ज़मीन जी सख़्ती महसूसु थिए थी ऐं उहा फरासी हेठि लहंदी नथी वञे, त पोइ नमाज़ थी वेंदी, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। हाणे हे फरासियूं अॼु मसइले खे मां पहिरियों जॾहिं नोट कयुमि न, त हिन फरासियुनि खे असां चेक कयोसीं त ॾिसो हे वाक़ई हेठि लहनि त नथियूं, पर अल्हम्दुलिल्लाह हे असांजी का बि फरासी हेठि लहे नथी। उन फोम वारी जॻह ते नमाज़ पढ़ण सां नमाज़ न थींदी, सजदो अदा न थींदो। जंहिं फोम वारी जॻह ते तव्हां सजदो कयो ऐं सजदे में तव्हांजो निरड़ जेको आहे हेठि लहंदो वञे,
फोम में हेठि लहंदो वञे ऐं ज़मीन जी सख़्ती महसूसु न थिए त पोइ नमाज़ न थींदी। नमाज़ खे हिन खे मोटायो, छो त जदीद अॼुकल्ह कालीन अहिड़ा अची विया आहिनि, एतिरो फोमा जो बंदो सजदो करे थो न त बिल्कुलु हलियो थो वञे, लहंदो वञे थो, त अहिड़ी हालत में असांजी नमाज़ न थींदी। नमाज़ अहिड़ी जॻह ते पढ़ण जी कोशिशि कयो जिते फ़रासी हुजे, नरम हुजे, फोम हुजे, पर तव्हांखे ज़मीन जी सख़्ती महसूसु थिए। साईं ज़मीन जी सख़्ती सम्झो था न, यानी ज़मीन मज़बूत लॻंदी आहे ऐं उहा हेठि लहंदी न आहे, इन खे चइबो आहे ज़मीन जी सख़्ती। साईं सवली सिंधी में ॿुधायां, हाणे हथु आहे न साईं, मां मिसाल ते डिपेंड कंदो। हाणे असां सजदो कयूं था, हिते ई ज़मीन पंहिंजी सख़्ती ॾेखारे, हेठि लहे न, अगरि लहे थी, ॾिसो हे लहे थी, हाणे मिसाल थो ॾियां फोम ते, हे हाणे लहे थी, हेठि लहे थी न, लहंदी वञे थी न, इन हालत में जेको आहे नमाज़ न थींदी। नमाज़ खे पोइ तव्हां मोटाईंदो, यानी एहतियात करणु खपे ज़्यादा नरम फ़रासी ते या जाइ नमाज़ ते नमाज़ पढ़ण जी कोशिशि न कंदा कयो। एहतियात इंतिहाई ज़रूरी आहे। साईं मां घणा ई माण्हू ॾिठमि जंहिं पंहिंजे घर वारनि खे अलाए केतिरा मरतबा तलाक ॾेई करे पोइ बि उन्हनि खे पंहिंजे घर में रखे वेठा आहिनि। उन्हनि जे लाइ छा हुकुम आहे? साईं इन जो हुकुम असां पहिरियों ई ॿुधाए चुका आहियूं। घरवारी खे जेकॾहिं 3 दफ़ा तलाक कोई बि ॾेई चुको आहे, उहा घरवारी उन जे लाइ थी वई हराम। हाणे बाद में बि रखे वेठा आहियो, यानी पोइ तव्हां बदमाश हुयो। हा बदमाश हुयो बिल्कुलु। हाणे जेकी बि औलाद अॼु खां बाद में पैदा थी न, इहा औलाद थी नाजाइज़, सवली सिंधी में हरामी। हा सवली सिंधी में हरामी औलाद आई आहे। छाजे करे? निकाह खां ॿार आहे। हिकिड़ी औरत निकाह खां ॿार जेको आहे ॿार पैदा करे, त सवली सिंधी में उनखे छा चइबो? उन ॿार खे छा चइबो? त सेम शरीयत जो मसइलो आहे। कोई बंदे तलाक घरवारी खे ॾिनी आहे, 3 मरतबा तलाक ॾेई चुको आहे, बाद में बि रखे वेठो आहे, त हे बदमाश आहे, हे बदमाश आहे। हाणे दुनिया में ज़िलत इहा आहे, जेकी औलाद पैदा थी नाजाइज़ आहे, आख़िरत जो वबाल हिन जे मथां आहे। जेतिरा मरतबा बि घरवारी सां, यानी घरवारी त न आहे, इन औरत सां जेतिरा दफ़ा सुतो, ज़िना नोट कई वेंदी। पोइ 100 दफ़ा सुम्हे, 200 दफ़ा सुम्हे, ज़ाहिरी तौर में त चए थो न भई घरवारी आहे, तुंहिंजे ज़ाहिरी मतिलब सां न थींदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, चंद ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो मज़ाक बि मज़ाक आहे, हक़ीक़त बि हक़ीक़त आहे। उन में फरमायो हिकु निकाह। उन में छा फरमायूं? हिकु निकाह। कंहिं बंदे मज़ाकनि में चयो, शायदि मौजूदु हुया, औरत बि का मौजूदु हुई, मज़ाकनि में चई त इहा औरत मूंखे क़बूल आहे, इहा औरत मूंखे क़बूल आहे। औरत बि चयो इहो मूंखे मर्द क़बूल आहे। फरमायो निकाह थी वियो, हलो बाबा हलो, निकाह थी वियो। ऐं 2 नंबर ते फरमायूं को ग़ुलाम आहे, को ग़ुलाम आहे, हिकिड़ो बंदो आहे, उहो ईअं थो चवे थो हे मुंहिंजो ग़ुलाम आहे। अच्छा ग़ुलाम थो चवे त हे मुंहिंजो आका आहे। हिकु बंदो आहे, उहो चए थो हे मुंहिंजो आका आहे, यानी पाण खे ज़ोरी ग़ुलाम थो करे, ज़ोरी ग़ुलाम करण जी कोशिशि करे थो। 3-4 मरतबा इक़रार कई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो हक़ीक़त में उहो ग़ुलाम थी वेंदो। ऐं उनजो ॿियो ख़ुलासो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं बयानु कयो, अगरि कंहिं बंदे जो को ग़ुलाम आहे, उहो मज़ाकनि में चए थो अड़े ग़ुलाम तूं आज़ादु आहे, ग़ुलाम तूं आज़ादु आहे, तूं आज़ादु आहे, फरमायो उहो आज़ादु थी वेंदो हक़ीक़त में। शायदि 3 नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलाक जो ज़िक्र कयो आहे, त तलाक मज़ाक में हुजे, सीरियस में हुजे, जल्दबाज़ में हुजे, तलाक थींदी आहे। तंहिं ॻाल्हि सम्झ में आई न? तलाक आहे। शरीयत जे मामले में मां बार नौजवान खे चवंदो आहियां, मज़ाक करण जी कोशिशि न कंदा कयो। शरीयत जेको आहे मज़ाक जो नालो न आहे। काफ़ी चवंदा आहिनि साईं भला इस्लाम एतिरो नाज़ुक आहे छा? इस्लाम एतिरो नाज़ुक आहे छा? बसि 3 मरतबा ॾियण सां माई हराम थी वई। ॾिसो इक़रार असां घणा मरतबा कंदा आहियूं। हे मौलवी 3 दफ़ा इक़रार कराईंदो न त साईं फ़िलाणी औरत क़बूल आहे न आहे, त 3 मरतबा पंहिंजी जॻह ते, हिकिड़ो मरतबो बि कंहिं इक़रार कयो न, औरत हिन जे निकाह में अची वेंदी औरत। ऐं ॿी हिकिड़ी मां ॻाल्हि करणु चाहियां थो इन सां गॾु, कंहिं बंदे मज़ाकनि में ॻाल्हि कई, मज़ाकनि में ट्रायो लॻो पियो आहे, उते ट्राए में चईंदे जेको आहे मां काफ़िर आहियां, माना ॿियनि दोस्तनि खे चिड़ाए थो या ख़ुशि करे थो या कंहिं मुस्लमान खे थोरो खार थो ॾिराए, मज़ाकनि में इहा ॻाल्हि कई। तमामु उलमा फरमायो इहो इस्लाम खां निकिरी वेंदो।
औरत हुयसि न, घरवारी हुयसि न, या घरवारी खे तलाक अची वेंदी। त साईं इस्लाम जी ॻाल्हियुनि में मज़ाक़ न थींदी आहे, इस्लाम जी ॻाल्हियुनि में मज़ाक़ न थींदी आहे। बाक़ी साईं इहे फारिग थी वई औरत। मां त अलाए केतिरा मरतबा ॾिठो आहे साईं असांजे ख़ासि करे सिंध इलाइक़नि में, अलाह जो कसम आहे, क़ुर मथे ते खणा मां गुनाहगार न थींदुमि ऐं मुंहिंजे मथां कसम बि पोइ न ईंदो। अलाए केतिरनि असांजे इलाइक़नि में जिते माण्हू घर वारनि खे को 2-3 माण्हू हुजनि त ॿी ॻाल्हि आहे, 2-3 माण्हू हुजनि न त उनखे पोइ मां चवां यार हिन खे ख़बर न पई। सवनि तादादनि में असां मुस्लमाननि जे घरनि जे अंदरि मर्द औरतुनि खे तलाकूं ॾेई वेठा आहिनि ऐं बाद में बि रखियूं वेठा आहिनि। सवनि तादादनि में मां लिखणु शुरू कयो, वरी लिस्ट ईंदी थिए। असांजा ॻोठ त सभु भरियल आहिनि, सभु टोटली। कंहिं ज़माने में काॾे वञणु थियो जेका 10 साल पहिरियां, उते हिकिड़ो मामिलो थियो इशू तलाक जो। मूंखां कंहिं पुछा कोन, उन टाइम मां पढ़ियल बि न हुयुमि, बसि एतिरो की आलिम खां असां पुछा कयोसीं, मैम साईं मसइलो आयो आहे, हे फिलाणा चवनि था हिन औरत खे मर्द 3 दफ़ा तलाक ॾिनी आहे, इहा तलाक वाक़ई थींदी न थींदी? त जीअं उलमा खां पुछा कयोसीं उन तलाक वाक़ई थी वेंदी, उन्हनि चयो तलाक थी वई। त उन घर में हिकु औरत हुई, हिकिड़ी पोड़ी औरत हुई, उनखे मां ॿुधायो मां में तलाक तव्हांजे नुंहुं खे त थी वई आहे। त उन चयो मुला तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे, तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे। मैम कीअं में दिमाग़ु ख़राबु आहे? चए बाबा क़ुर मां मथे ते खणा थी, मुंहिंजे निभागे मुड़ुस मूंखे 1000 मरतबा तलाक ॾेई चुको आहे। चए तूं 3 जी हे त 3 न? चए मां क़ुर मथे ते खणा थी, जवानी खां वठी करे इहो निभागो मूंखे 1000 मरतबा तलाक ॾेई चुको आहे, 1000 खां बि मथे ॾिनी हूंदई। मां चयो भाई हिते कम लथल आहिनि, हिते कम ई लथल आहिनि। त साईं इनखे मज़ाक़ न इनखे मज़ाक़ न सम्झंदा कयो। नौजवाननि खे पहिरियों बि नसीहत कई आहे, बाद में बि नसीहत कई आहे। बाद में रोअंदा आहिनि, चवंदा साईं रुजू जो को तरीक़ो ॿुधायो। ॿुधाईंदा आहियूं त औरत खे हिकु चंबो जेको न वाहींदा कयो, कावड़ अचे न, घरवारे खे हिकु चंबो जेको आहे वाहींदा कयो, पर तलाक जो नालो न खणंदा कयो, तलाक जो नालो न खणंदा कयो। अगरि खार अची बि वई न, कोई चवे न साईं तलाक खां बग़ैर मां चुप न कंदो आहियां, अगरि खार अची वई न पोइ बि हिकु मरतबो ॾींदा कयो। छाजे करे? पोइ हिते प्रोसेस रहियल हूंदो आहे। हिकु मरतबे में औरत आराम न थींदी, अञा पोइ ऑप्शन पियो हूंदो आहे त इहा औरत बची सघे थी। कंहिं बंदे हिकिड़ो मरतबो पंहिंजे घरवारे खे चयो न तोखे तलाक आहे, शरीर ॿुधायो इहो राति जो मोटी अचे घरवारी खे सिर्फ़ु भाकुरो पातई ऐं चुमी पातई त उहा तलाक वापसि मोटी वेंदी। उहा तलाक रजई आहे, बसि उनजो कफ़ारो एतिरो आहे घरवारी खे चुमी ॾे या घरवारी सां सोबत करे, हिकिड़ो मरतबो तलाक चयो अथई त उहा तलाक कैंसिल थी वेंदी। त नौजवाननि खे बार बार चवंदा 3 मरतबा तलाक ॾेई करे पंहिंजी खोपड़ी में बि टेंशन विझण जी कोशिशि न कयो। छाजे करे? अलाह जो कसम अफ़सोस असांखे बि थींदो आहे त 4-4, 5-5 नंढा ॿार आहिनि, घरवारी नंढी उमिरि जी आहे, हाणे साईं घरवारी काॾे वञे? ऐं क़ुर साफ़ तौर ते फरमाए छॾियो हता तनकिया ज़ौजन ग़ैरहू, तलाक थी वई आहे न। क़ुर चयो ईअं बि हंधि ईअं वापसि मुड़ुस ते न मोटंदी। क़ुर साफ़ तौर ते फरमायो इहा सज़ा तव्हांजे मथां हुजे। छाजे करे हुजे? जीअं सुभाणे तव्हां तलाक ॿीहर न ॾियो। क़ुर इहो इरशाद फरमायो 3 मरतबा तलाक थी वई आहे, औरत हरम थी वई, हता तनकिया ज़ौजन ग़ैरहू, इन औरत खे ॿिए कंहिं मर्द सां निकाह करायो ऐं इहो इन सां सोबत बि करे ऐं पोइ इनखे तलाक ॾे, औरत इद्दत में वेह, पोइ मोटी सघे थी। केॾो मामिलो ॾुखियो थी वियो, थी वियो न थी वियो साईं? त इन करे जल्दबाज़ खां कमु न वठो, ख़ुदा जो वास्तो अथव, शरीयत खे पढ़ो। अलाह जो कसम शरीयत खे न पढ़ी करे ईअं ज़िंदगी गुज़ारींदासीं न, मां माज़रत सां चवां थो पोइ जानवरनि जी ज़िंदगी गुज़ारियो था। जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी में शरीयत न आहे न, मुंहिंजी ज़िंदगी में मां पोइ क़ाइम मक़ाम जानवर जी आहियां बसि। त शरीयत हिकु रोशनी आहे, हिकु इल्मु आहे, ऐं इहो इल्मु को नॉर्मल न आयो आहे, ज़मीन जो इल्मु न आहे, अलाह जो कसम आहे आसमान जो इल्मु आहे। अलाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। अगरि कंहिं शख़्स जी शलवार टखननि खां हेठि हुजे, छा उनजी नमाज़ थी वेंदी? नमाज़ थी वेंदी टखननि खां हेठि, यानी कंहिं बंदे जी शलवार सभा उहो हिते हुजे साईं, ईअं सम्झो पेर जे मथां चढ़ियल हुजे, नमाज़ थी वेंदी। बाक़ी इहो जेको तरीक़ो आहे इहो तरीक़ो बिल्कुलु ग़लति आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा असफल मिनल कअबैन मिनल इज़ारि फिन्नार। काफ़ी बेवकूफ़ माण्हू चवंदा आहिनि न, हे ॾिसो हिन मौलवियुनि खे नंढे भाउ जी कांच पातल आहे, चवंदा आहिनि न,
इन मौलवियुनि खे ॾिसो, हिनखे नंढे भाउ जी कांच पतल आहे, मां बि नंढे भाउ जी कांच पाई वञे जान साईं। मुंहिंजो नंढो भाउ मूंखां वॾो आहे, उहो साम्हूं वेठो आहे, मुंहिंजो नंढो भाउ बि मूंखां क़द में वॾो आहे, त काफ़ी माण्हू ॾिसो टोक कंदा आहिनि, टोक कंदा आहिनि। त हे मौलवियुनि खे ॾिसो, हे नंढे भाउ जी कांच पाया आहिनि। अलाह जो कसम, इन्हनि बेशर्मनि खे शर्म हुजे हा न, दीन जी नाले हुजे, ईअं न चवंदा। ॾिसो मुजीब रहमान का ॻाल्हि करे न, वेलियो न ॾियो, ईअं मोटाए छॾियो, चओ ॻाल्हि खे तरजीह न ॾींदासीं, मुजीब रहमान ॻाल्हि कई आहे। हा मुफ़्ती साहब 2 मिंट बाबा, ओ मुफ़्ती हिंद, अब इन्हें ख़ामोश करा 2 मिंट। मां ॻाल्हि इहा थो कयां, मुजीब रहमान का ॻाल्हि करे न, उनखे पोइ ते मोटाई न कयो यार। रसूल ॻाल्हि करे उनखे पोइ ते मोटाइणु खपे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे इतफ़ाक़ कयो न कयो, हलो पाण खे मुस्लमान सॾायो था न, इन मुस्लमान जे करे दुनिया में इज़त वठो था न। नबी थो फरमाए मां असफल मिनल काबैनि मिनल इज़ार फिन्नार। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंजी शलवार, जंहिंजो कपिड़ो टखननि खां हेठि रहंदो, फरमायो ए साहब उहो जनम में दाख़िल थींदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाना मुजीब रहमान जी ॻाल्हि न आहे। अचो हाणे ॻाल्हि इहा कयो हिते, हाणे अचो इहा ॻाल्हि कयो त मुजीब रहमान खे नंढे भाउ जी सलवार पातल आहे। अचो, अलाह जो कसम इहा टोक मुंहिंजे मथां न आहे, न आहे मुंहिंजे मथां। मां ॻाल्हि नकुल कयां थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, मां ॻाल्हि जेकी नकुल कयां थो उहो साहबा जी नकुल थो कयां। हिन टाइम जेको बि असां तरीक़ो अपनायूं, मथे ते पगड़ी पायूं, ॾाढ़ी छॾियूं, सुफ़ेद लिबास पायूं, कमीसूर ड्रिगी पायूं, माण्हू यार मुला ॾिसे कीअं आहिनि, अजीबो ग़रीब मख़लूक लॻा पिया आहिनि, अजीबो ग़रीब। अलाह जो कसम साहबा जे ज़माने में हुजो आहे न, जेके इहे ॻाल्हि कनि था, साहबा जे ज़माने में हुजो आहे, वरी पाण खे मुस्लमान सॾियो आहे न, साहबा तव्हांजो मुंडियूं लाहींदा। हा गर्दन जेको चङी तरह लाहींदा, उहे चवंदा अड़े नबी जे सुनत तरीक़े खे तव्हां मज़ाक था बनायो। हिकु नबी तरीक़ो ॿुधायो आहे, नबी हिकिड़ो तरीक़ो ॿुधायो, उनखे तव्हां मज़ाक था बनायो। अक्सर असांजा मुस्लमान इस्लाम जे मथां ठठोली मज़ाक, मां ॿुधायां थो इन जे करे अलाह जो कसम असां फितना ॾिसूं था, इन जे करे असां एतिरी ज़िलत ॾिसूं था मुआशरे जे अंदरि, इलाइक़नि जे अंदरि। एतिरो असां दुश्मनी बाद में था ॾिसूं, असां इस्लाम खे ठोकर करे परे करे छॾियोसीं। हे क़त्लो गारत जा मसइला छो वधी विया आहिनि? हे रोज़ु ॾिसो कारे कारे चकर में मायुनि खे क़तलु कयो थो वञे, औरतुनि खे क़तलु, मर्दनि खे क़तलु। छाजे करे? छाजे करे मारे थो वञे? ज़िबह थो कयो वञे औरतुनि खे, ऐं मर्दनि खे बि कुठो थो वञे। छाजे करे? इन्हनि मुस्लमाननि जॾहिं इहा ॻाल्हि कई, इहो पर्दो मुला वञी करे पंहिंजी मायुनि खे कराइनि, इन मुलनि खे पंहिंजी मायुनि ते शक थियो आहे। अलाह जो कसम इहो फितनो पोइ आम थी वियो। असांजे मथां इहा टोक लॻायूं न, त हिन मुलनि खे पंहिंजी घरवारनि ते शक थियणु लॻो आहे, इन जे करे हिन खे हिजाब था कराइनि, पर्दो था कराइनि। पर्दो औरतुनि खे न कराईंदो, अलाह जो कसम आहे औरतूं जेको ग़लती जो शिकार थींदियूं रहंदियूं। असांजो माशरो वॾे में वॾो ख़राबु थींदो आहे ॿिनि जॻहियुनि ते। फ़ौतगी थींदी आहे, उते माशरो ख़राबु थींदो आहे। शादी में नौजवान, यंग नौजवान, उन्हनि जे आॾो वल्ला कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, असांजूं 18 सालनि जूं, 22 सालनि जूं, हा 25 सालनि जूं असांजूं भेनरियूं ऐं असांजूं न्याणियूं डांस कंदियूं आहिनि। काॾे वियो असांजो दीन? वॾी दावा करे पियो त मां मुस्लमान, काॾे वियो तुंहिंजो इस्लाम हाणे? ठीकु ठाक निमाज़ पढ़ंदड़ बि, हा वॾो इस्लाम जो नालो खणंदड़ बि, शादी जे मौक़े ते छा थो थी वञे असांखे? न साईं ख़ुशी जो मौक़ो आहे, माण्हू चवंदा तव्हांजी शादी आहे, को माण्हू मरी वियो आहे, माण्हू इहो तानो ॾींदा आहिनि। साईं मौलवियुनि वांगुरु असांजो शादी कयूं न, माण्हू छा चवंदा शादी जो मामिलो आहे या को कज़ियो थी पियो आहे। ॾिसो शैतान किथे तव्हांखे बीहारियो आहे, किथे शैतान अची करे तव्हांखे बीहारियो त शादी जे अंदरि डांस न कंदव, शादी जे अंदरि एको साउंड न लाहींदो, त माण्हू चवंदा कज़ियो थी पियो आहे। अड़े ज़ालमो मूंखे न ॾिसो, अलाह जो कसम कंहिं मौलवी खे न ॾिसो, मुंहिंजी ॻाल्हि खे न ॾिसो, जेकी रसूल जी ॻाल्हि खे मां बयानु कयां थो उनखे जेको ॾिसो। तव्हांजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ़ में पथर खाधा ऐं एतिरो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ख़्मी थिया जो चंपल मुबारक रत खां तर थी वई। बयानु करणु आसान आहे, 2 मिंट में सिर्फ़ु तव्हां रोअंदव, अखियुनि मां पाणी वाईंदव, ॿियो तव्हां मुस्लमान छा कंदव? सिर्फ़ु 2 मिंट में मां वाक़ियो बयानु कंदुमि, तव्हां रोअंदव, पाणी तव्हांजी अखियुनि मां निकिरंदो।
निकिरंदो। अलाह जो कसम इहो जेको मंज़र उन टाइम साहबा ॾिठो, ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके मौजूदु हुया, काइनात जा पैगम्बर, उन्हनि जे मथां इहा जेकी तकलीफ़ आई उहा उन्हनि खे ख़बर हूंदी, तव्हां असांखे छा ख़बर। बसि असां अॼु इस्लाम ते जेको हलूं था उहो टेम्पररी हलूं था। हक़ीक़ी इस्लाम जी मामलात खे वठो। हे फितना फ़साद असां इन करे ॾिसूं था, ख़ुदा जे वास्ते अलाह ताला जी तरफ़ रुजू थियो, न त मामला जेके हिन टाइम ख़राबु आहिनि न, ख़राबु आहिनि, इन खां वधीक जेको ख़राबु थींदा। फ़र्ज़ नमाज़ जी 2 रकातुनि में हिकु ई सूरत पढ़ण सां छा नमाज़ थी वेंदी? ग़लती में जेकॾहिं कोई बि बंदो फ़र्ज़ नमाज़ में सूरत फ़ातिह खां बाद में हिकु ई सूरत पढ़ी वियो आहे ग़लती में, त नमाज़ थी वेंदी। बाक़ी जेकॾहिं ॼाणी वाणी कयो अथई इहो अमल जेको आहे मकरूह आहे। बाक़ी सुनत नफ़िल में हिकिड़ी सूरत कंहिंखे अचे थी, पढ़ंदो रहे, कोई मसइलो न आहे, कोई मसइलो न आहे। मसइलो सम्झ में आयो साईं? हिकिड़ो बंदो नओं नमाज़ सिखे थो, उनखे सूरत फ़ातिह खां बाद में सिर्फ़ु कुल अल्लाह थो अचे, ॿियो कुझु बि नथो अचेसि, त इहो भले कुल अल्लाह खे 4 रकातुनि जे अंदरि फ़र्ज़ में हिकिड़ी सूरत में बि पढ़े, ॿी में बि पढ़े, इन जी नमाज़ थी वेंदी। बाक़ी हिकिड़े बंदे खे ठीकु ठाकु सूरतूं अचनि थियूं, ॼाणी वाणी जेकॾहिं हिकु ई 2 रकातुनि में हिकु ई सूरत पढ़े थो, अमल बहितर न आहे। बाक़ी ग़लती थी वई, कोई मसइलो न आहे, नमाज़ थी वेंदी। साईं, सोट जी धीउ सां निकाह करणु कीअं आहे? जाइज़ आहे बिल्कुलु। इन जो दलील नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली साईं जा सोट हुया सॻा, ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी बीबी फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो निकाह हज़रत अली साईं सां करायो, जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोट हुयो, ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतिहाई वॾो तालुक़ु हुयो हज़रत अली साईं सां। गैर मुस्लिम खे क्रिसमस या दीवाली या होली जी मुबारक बाद पेश करणु कीअं आहे? बिल्कुलु ग़लति आहे साईं। मां पहिरियों अॼु सॼो बयानु इन टॉपिक ते मां रखियो आहे, त असांजा कुझु जाहिल, नादान, बेवकूफ़ मुस्लमान दीवाली अचे थी हिंदुनि जी त हैप्पी दीवाली स्टेटस मुस्लमान थो लॻाए, मुबारक हुजे, पोइ अलाए मूंखे था साड़ियुनि, अलाए मौलवियुनि खे साड़ था ॾियनि, अलाए अलाह हिननि जे मथां नाराज़ थियो आहे, कुझु बि ॻाल्हियूं त आहिनि। मां हिकिड़ो तव्हांखे इंसाफ़ वारो दाइरो ॿुधायां थो। दुनिया जे अंदरि ईसाई हुजे, हिंदू हुजे या यहूदी हुजे, मुंहिंजे पाड़े में रहे थो, जान माल जी हिफ़ाज़त कंदोमांसि, इख़लाक़ सां पेश ईंदोमांसि, इस्लाम इहा डिटेल बयानु कई। जेकॾहिं मुस्लमान ज़्यादती थो करे उनजे मथां, त मुस्लमान खे गिरेबान खां पकिड़े करे हिंदू खे, ईसाई खे, यहूदी खे इंसाफ़ वठी ॾियणु मुस्लमान जो कमु आहे। इस्लाम इहा डिटेल बयानु कई आहे। अॻिते इस्लाम कंहिं क़िस्म जी कोई बि अॻिते वज़ाहत न कई आहे त हिंदुनि जी होली थिए, हिंदुनि जी दीवाली थिए, ईसाइनि जी क्रिसमस ईद थिए, उन में तव्हां उनखे मुबारक ॾींदा रहो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साफ़ हदीस आहे, अलाह जे नबी फरमायो ख़ालिफ़ुल मुशरिकीन, हर हिकु मामलात जे अंदरि मुशरिकनि सां मुखालिफ़त रखंदा कयो। हाणे जेके दीवाली जी मुबारक ॾींदा असांजा बेवकूफ़ जाहिल मुस्लमान, दीवाली हिंदुनि जे मज़हब जो हिसो आहे, दीवाली हिंदुनि जे मज़हब जो हिसो आहे, होली हिंदुनि जे मज़हब जो हिसो आहे, क्रिसमस ईसाइनि जे मज़हब जो हिसो आहे। असांजा मुस्लमान साईं माशाअल्लाह मुबारक हुजे असांजे फ़िलाणे जेको आहे हिंदू खे दीवाली जी मुबारक हुजे। हा, असां ते जेकॾहिं माण्हू इहा ॻाल्हि था कनि न, साईं मौलवियुनि खां असां ठीकु ठाकु ॼाणूं था, इन खां असां वधीक ॼाणूं था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साफ़ हदीस आहे, अलाह जे नबी फरमायो मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहु, जेको बि जंहिं सां मुशाबित रखंदो, जंहिं बि क़ौम सां, क़यामत ॾींहुं अलाह जे नबी फरमायो उहो उन सां गॾु उथंदो। साहबा जी पूरी ज़िंदगी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी ज़िंदगी, ताबईन जी पूरी ज़िंदगी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक हिन प्लेनेट अर्थ ते कंहिं बि इंसानियत जो दर्श न आहे ॾिनो। कंहिं बि हिकिड़ी रिवायत खां मालूम नथो थिए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुशरिकनि जी कंहिं ईद में वञी करे साहबा खे हुकुम ॾिनो हुजे वञी करे तव्हां शिरकत कयो। साहबा जी ज़िंदगी खां हिकिड़ी बि रिवायत नथी मिले साहबा मुशरिकनि सां वञी करे उनजी ईद में मुबारकबाद पेश कई हुजे, ईसाइनि सां उनजी ईद में मुबारकबाद पेश कई हुजे। असांजा हिन टाइम नादान मुस्लमान, अलाह जो कसम, हे अलाह जो अज़ाब अथव,
ऐं मुस्लमान जे मथां ख़ुदा जो हे अज़ाब आहे, हिंदुनि खे मुबारक ॾेई करे इन खां बाद में साईं इंसानियत दर्शाई। एॾा त इहे बदमाश कम्यूनिट्स जेके आहिनि, कम्यूनिट्स एतिरा त बदमाश आहिनि, ईद उल अज़हा अचे, ईद उल फितर अचे ऐं पुछ हिन खे ईद ई मुबारक ॾियो। पाण खे मुस्लमान छो कंदा आहिनि, इन खे ईद ई मुबारक ॾियो। पोइ छा चवंदा, साईं ग़ुलाम क़ौम बि कहिड़ी ईद मल्हाई, ग़ुलाम क़ौम बि कहिड़ी ईद मल्हाई। मुस्लमाननि जी ईद अचे न, इहे कम्यूनिट्स जेके सिंध जा पाण खे वॾा दानेश्वर सम्झंदा आहिनि, इन खे करे ईद ई मुबारक ॾियो। साईं ग़ुलाम क़ौम बि कहिड़ी ईद मल्हाई, मुस्लमान जी ईद अचे इहा ॻाल्हि कनि, ग़ुलाम क़ौम बि ईद मल्हाई। हिंदुनि जी दिवाली अचे, ईसाइनि जी क्रिसमस अचे, ईसाइनि जी होली अचे, उन में उनखे मुबारकबाद मंदरनि में बीठा आहिनि, मंदरनि में अंदरि बीठा आहिनि। हाणे असां पुछा कयोसीं, यार तव्हां त पोइ रमज़ान जे महीने में ऐं ईद उल अज़हा जे महीने में तव्हां त मुस्लमाननि जॾहिं तव्हांखां ईद मुबारक ॾियनि पिया ऐं तव्हां पाण खे मुस्लमान छो था कयो, उन टाइम त तव्हां इहा ॻाल्हि पिया कयो त ग़ुलाम क़ौम कहिड़ी पाकिस्तान जे अंदरि ईद करे। ज़ालिमो हाणे इन्हनि खे कीअं था मुबारक ॾियो। पोइ हिते छा चवनि, मज़हब खां इंसान मथे आहे, मज़हब खां, हे इंसानियत आहे। हाणे बेवकूफ़ जा पुट, हिन प्लेनेट अर्थ ते रसूल खां वधीक कंहिं बि इंसानियत दर्श नाहे ॾिनो। हिकिड़ो बंदो चए थो मां मुस्लमान आहियां, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो भरियईं, हाणे चए थो मां आज़ादु आहियां। त पुट तूं आज़ादु नाहे, हाणे तोखे क़ुर जे मुताबिक़ हलणो पवंदो, रसूल जे सीरत जे मुताबिक़ हलणो पवंदो। जेकॾहिं तूं इस्लाम खां बाद में बि आज़ादु आहे, पोइ त तुंहिंजी कुफ़र वारी ज़िंदगी आहे। असां जंहिं टाइम इक़रार कयोसीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, अल्लाह जो कसम असां पंहिंजे पेरनि में ज़ंजीर लॻाए छॾियोसीं, हथनि में हथकड़ियूं लॻाए छॾियूंसीं ऐं इक़रार कयोसीं अल्लाह सां, या अल्लाह हे जेको जिस्म आहे, हे तुंहिंजे हुकुम जे मुताबिक़ हलंदो, हे तुंहिंजे रसूल जी इतबा कंदो ऐं तुंहिंजे रसूल जे बरख़िलाफ़ हिन असां पेर खे न हलणु छॾींदासीं। हे मुस्लमान जो हिकु मौक़ुफ़ आहे। अफ़सोस न चवणो पए यार, मुस्लमान जूं छोकिरियूं, हे वीडियो केतिरो लॉन्च थियो आहे, हलियो आहे, मुस्लमान छोकिरियूं वयूं आहिनि मंदर में हिन दीवाली वारे ॾींहंनि में। मुस्लमान जूं छोकिरियूं 3-4 कुझु अदाकार आहिनि सिंधी, वयूं आहिनि मंदर में अंदरि। उहो हिंदू पंडित की चयो थो महिरबानी करे हितां निकिरी वञो, तव्हां मुस्लमान जो इहो मज़हब नाहे, तरीक़ो नाहे। हिकु हिंदू खे इहा तमीज़ थी वई ऐं जाहिल इन मुस्लमाननि खे कंहिं क़िस्म जी कोई बि ख़बर न पई। हिंदू रोके पियो त हिते न अचो, शूटिंग न कयो। उते वियूं आहिनि, भॻवान जा एॾो आरती उतारी आहे, ॿाहूं ॿधी करे बीठियूं आहिनि ऐं असांजा सिंधी जेके सहाफ़ी, सिंधी सहाफ़ी जेके होस्ट इन औरतुनि जी ताईद में बीठा आहिनि। चए साईं कहिड़ी वॾी ॻाल्हि थी आहे, कोई मसइलो न आहे, बिल्कुलु कम खे जारी रखो, इंसानियत जो वॾो मक़ामु आहे। असां हिकु प्लेटफॉर्म ते बीहणु चाहियूं था त असां ॻाल्हि इहा था कयूं, जेकॾहिं अगरि तव्हां पाण खे मुस्लमान शो कयो था न, त इन पाबंदियुनि में तव्हांखे रहणो पवंदो। अगरि अहिड़ो कमु करे बाद में बि पाण खे मुस्लमान शो कंदव, पोइ तव्हांखे पादरनि सां लाहे वठंदासीं। हा, मुस्लमान जो इहो तरीक़ो न आहे। जंहिं मज़ाक़ में कंहिं मुस्लमान मज़ाक़ में कंहिं बुत जा ॾोह बीठो ऐं उनजी इबादत कई मज़ाक़ में, तमामु वञी करे मुफ़्तियुनि खां फतवा वठो, पूरी दुनिया जे मुफ़्तियुनि खे वञी करे जांच कयो, पुछा कयो, चयो साईं इहो मुस्लमान हाणे मुस्लमान रहंदो या काफ़र। मां दावा सां ॻाल्हि कयां थो, दुनिया जे मुफ़्तियुनि खां फतवा वठो, इहो इन टाइम इस्लाम खां निकिरी चुको आहे। हे कहिड़ी मज़ाक़ आहे, ला इलाहा इल्लल्लाह जो बि इक़रार कयो ऐं अहिड़ी तरह मंदरनि में वञी करे राम राम बि कयो। हे त यार पोइ बदमाशी आहे। असांजा जाहिल क़िस्म जा जेके सावी जेके सिंध में पाण खे वॾो होशियारु सम्झंदा आहिनि, चए साईं अल्लाह ताला गुंजाइश ॾिनी आहे, लकुम दीनुकुम वलिय दीन, लकुम दीनुकुम आयत पेश कई थी, लकुम दीनुकुम वलिय दीन। हाणे इन आयत जी डिटेल इन आयत ख़ुदा जो कसम इन आयत खे हिते बीहारे न, मामिलो क्लियर आहे। लकुम दीनुकुम वलिय दीन, अल्लाह ताला साफ़ क़ुर में फरमायो आहे, ए मुस्लमानो तव्हांजो मज़हब अलॻि आहे, दुनिया जे तमामु इंसान जो मज़हब अलॻि आहे, तव्हां पंहिंजे मज़हब ते ऐं हो पंहिंजे मज़हब ते। मज़हब में एंट्री न आहे करणी। हिंदू मुंहिंजो जेकॾहिं दोस्त आहे, दीवान मुंहिंजो दोस्त आहे, ईसाई जेकॾहिं मुंहिंजो दोस्त आहे, दुनियावी मामलात में माण्हू खे गले लॻाईंदुमि। मज़हबी मामला थींदो 2-4 वांगुरु मौक़ूफ़ आहे। साईं तूं पंहिंजे प्लेटफॉर्म ते बीठो हूंदी, हा तोखे
मूंखे तोॾे अचण जी ज़रूरत कंहिं क़िस्म जी कोई न आहे। बाक़ी दुनिया में रहूं था, कारोबार कयूं था, पाण में हमदर्दी आहे। मज़हबी मामले में कंहिं क़िस्म जी कोई बि हमदर्दी न थींदी। त अलाह ताला असांजे मुस्लमाननि खे तमामनि खे सम्झ नसीब अदा फ़रमाई। ऐं जेके हिते नौजवान वेठा आहियो, तव्हांखे बि हिकिड़ो मां पैगाम ॾियां थो, मुस्लमान यार अलाह ताला तव्हांखे वॾो हिकु मज़हब ॾिनो आहे। अलाह जो कसम आहे, शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां मुस्लमान थी करे यार हिंदुनि खे दीवाली जी मुबारक ॾियो। तव्हां मुस्लमान थी करे तव्हां शदात कोट जा मुस्लमान ॾिठा आहिनि, नौजवान हिंदुनि सां दीवाननि सां होली में गॾु बीठा हुया। जीअं दीवाननि जा मुंहुं ॻाढ़ा, मुस्लमान जा बि मुंहुं ॻाढ़ा। कहिड़ी यार कहिड़ी मज़ाक आहे। ख़ुदा जो कुझु ख़ौफ़ कयो, दीन इस्लाम खे मशकिरी न बनायो। इन दीन इस्लाम जे करे नबी खे वॾियूं तकलीफ़ूं पहुतियूं आहिनि।